कंडियारे जी हिंदू बिरादरी ॾियारी जे मौक़े ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे इंतज़ामिया पारां हिंदू भाइरनि जी ख़ुशीअ जे मौक़े ते बहितर इंतज़ाम करण ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे हिंदू बिरादरी जे अॻवाननि चयो त अॼु संदन ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जंहिं में साण मुस्लमान भाइर बि गॾु आहिनि। हे साईं असांजो वॾे में वॾो ॾियारीअ जो ॾींहुं आहे जेको तवीवार असां पूरे दुनिया में पूरे पाकिस्तान में ई धाम धूम सां मल्हायूं था। ॾिणु आहे उहो तमामु असां भरपूर नमूने सां हिते कंडियारो में सेलिब्रेट कयूं था ऐं असां पूरी दुनिया खे इहो मैसेज था ॾियूं त हीउ ख़ुशियुनि जो ॾिणु आहे। हिंदू पंचायत कंडियारो जे तरफ़ां ऐं बाबा गुरू नानक जी दरबार जे तरफ़ां अवामी आवाज़ टीवी वारनि जो थोराइतो आहे जंहिं असांखे हिन ख़ुशीअ जे मौक़े ते यादि कयो। हुननि चयो त पाकिस्तान में खेनि हर त्योहार ते सिक्योरिटी समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk